मेरापुर ऐं पसगिदा जे इलाइक़नि खे नेशनल हाईवे सां मिलाईंदड़ हालाणी मेरापुर रोड हंधा हंधा उखड़जी तबाह थी वियो आहे। मंझंदि वॾा वॾा खॾा पिणु पइजी विया आहिनि। उन सिलसिले में रोड तां सफ़र कंदड़ कोशिश डिटेल सां ॻाल्हाईंदड़ चयो त तकलीफ़ हर इंसान खे आहे। हितां जबाला वञनि हालाणी चाहे पिड़ी थी लॻे हालाणीअ में तव्हां ॾिसो रोड ते खॾा लॻा पिया आहिनि। चपे चपे ते मथां अची 70 साल थिया आहिनि। हालाणीअ रोड न ठहियो आहे। ओचे पासे जा ज़मीनूं कब्जा करे खाई आहिनि ऐं रोड उन्हनि खे ठहणु खपे आहे। कोटड़ी वारो रोड आहे उहो बि हुसैन थिए थो 20 किलोमीटर खाई वियो। हाणे हालाणीअ जो टुकड़ो खणो जे ठहे त हर आवाम खे सुख हुजे, हर माण्हूअ खे फ़ाइदो हुजे, ड्राइवरनि खे फ़ाइदो हुजे, आवाम खे फ़ाइदो हुजे। पर हे सचा न आहिनि। हिते को बि सचो न आहे। हिते सभु पैसनि जे पियो आहिनि। इन करे महिरबानी करे मुंहिंजो हुकूमत खे अर्ज़ु आहे त ॿाहूं दफ़ा ताईं फिलहाल साहब, मुराद अली शाह साहब, नासिर शाह साहब, खुर्शीद शाह साहब, इब्राहिम शाह साहब, सरफराज शाह साहब, अलाह खे मञो हालाणीअ रोड कोटड़ी वारो रोड ठारायो त मेरापुर शहर तरक़ी करे। मेरापुर खाली शहर न आहे, मेरापुर ज़िलो आहे। पूरे नौशहरे खे पाले 10 करोड़ बजट आहे। 10 करोड़ काॾे वञनि पैसा। असांजो हालाणी रोड बिल्कुलु बिल्कुलु तबाह बर्बाद थी वियो आहे, जंहिंमें असांजूं गाॾियूं तबाह थी वियूं आहिनि। बेलदार आहे उहो बेलदार खॾा नथो भरे सघे। भला बेलदार पघार था वठनि, उन्हनि जो कमु आहे गॾ में गॾु जेके खॾा मोरियूं आहिनि उहे त भरनि न। हितां लंघण वारा घणेई ज़मीनदार बि लंघनि था, पुलिस ऑफिसर बि लंघनि था, एजेंसियुनि जा माण्हू बि लंघनि था। उहे सभिनी खे ख़बर आहे त बिल्कुलु 11 किलोमीटर रस्तो आहे जेको तबाह थी वियो आहे। साईंअ जंहिंजे लाइ असेंबलीअ में बि ॻाल्हायो आहे, मेरापुर जे पुल जे लाइ, रोड जे लाइ, साईंअ वीचारी पंहिंजे जाते ॻाल्हायो आहे। हाणे जॾहिं मथां हुनजी ॿुधंदा त हो हुनखे बजट मिलंदी ऐं असांजो कमु थिए। पर असां हिन जे करे चऊं था महिरबानी थिए त असां हिकिड़ा पुराणा वर्कर आहियूं, कहिड़ी बि पार्टी जा आहियूं, पर वर्कर आहियूं असां, पुराणा शहर जा बासिंदा आहियूं। असांजे महिरबानी करे हालाणी रोड असांखे ठाहे ॾिनो वञे। सर ये जेको हालाणी मेरापुर जेको रोड वञे पियो थो ही सफ़ा तबाह आहे। बरसाति पए थी त का गाॾी वञी साह नथी करे। अचणु वञणु असांजो बाबा हेॾो हिन रोड सां घणो आहे। वापारी माण्हू आहियूं, तबाह लॻो पिया आहे। गवर्नमेंट कहिड़ी आहे ऐं कहिड़ा हुकुमरान आहिनि। खायूं पीऊं पंहिंजा बंगला मारियूं ठाहे वेड़ा, हिते का शइ ई कान्हे का सर। इन जे करे ॿियो छा कयूं साईं। मुताबिलो आहे त वज़ीर आज़म खे चऊं था हिनखे अली हसन ज़रदारी खे, आसिफ ज़रदारी खे रोड ठाराए ॾे। पंहिंजे MN MP खे दॿे बाबा असांखे रोड ठाराए ॾे। ॿियो छा कंदासीं ॿियो असांखे छा साईं ॾींदा। असांखे पंहिंजो इहो सुख खपे, रोड ऐं रस्तनि जो। ॿियो कहिड़ो सुख असांखे खपे। हा बा वॾी तकलीफ़ आहे। असां एमरजेंसी में पुॼी नथा सघूं त अधु कलाक जो सफ़र कलाक लॻी थो वञे। मुतालबो छा आहे? असांजो मुतालबो इहा रोड ठहे। सफ़र कंदड़ मुसाफ़िरनि मुतालबो कयो आहे त हंगामी बुनियादनि ते हालाणी मेरापुर लिंक रोड तामीर करायो वञे। कैमरामैन शिवम कुमार सां गॾु आफ्ताब चाचड़, कोशिश डिजिटल, मेरापुर।